अञा बनी भरी कोन असांजी। असां भले ई जेकॾहिं वारापती कनि था त असांजो एतिराज़ न आहे, पर असां चऊं था त घटि में घटि असांजे जेके फसल पोखियल आहिनि जो तक़रीबन 1 महीनो 25 ॾींहं थिया आहिनि पाणी न मिलियो आहे। ऐं 1 महीनो 25 ॾींहंनि में फसल जी छा हालत थी आहे, तव्हां पाण फसल विज़िट करियो, तव्हां ॾिसो जेकॾहिं उहे सुकनि था त असांजो पाणी ॾियणु हक़ आहे, छो जो असां टैक्स ॾियूं था, ज़रे टैक्स भरियूं था, अभियान भरियूं था, उछर भरियूं था, सभु असां लैंड टैक्स ॾियूं था। त उहे घटि में घटि गवर्नमेंट खे इहो सोचणु खपे त असां ग़रीबनि सां सहायता कई वञे, असांजे मदद कई वञे, जीअं त असांजे फसल हले केतिरो ई कर्ज़ो खणी असां आबाद करियूं पिया ऐं उनखे आबादी जेको आहे अॼु माना असांजी पाणी में लुड़े पई ऐं पाणी जे करे सॼो असांजो फसल तबाह थी वियो। पाणी न हुअण जे करे असांजा फसल सुकी विया आहिनि, मथां कणकनि जा संग सुकी विया आहिनि, पूरो असांजो सुकी वियो आहे। असांखे हिन नुक़सान खां बचायो वञे। ताबंदी जे स्टार्ट थी त महीनो 1.5 महीनो पूरो असांजो जमड़ा हुआ न आयो, ॿिया वाह वही आया, ही 15 ॾींहं पोइ वही आयो। उन बावजूदि हिन में अहिड़ा पत्थर ऐं सीमेंट विझी बंदि करे आहे जो माना असांजा 15 हज़ार वरिता विया ख़ाली मोगे खोलण जा। जेको 8 ॾींहं पाणी कोन हलियो आहे, वरी हिननि मोगा लटे तमामु जेको न ग़लति हलायो छॾियो। असांजी बनी अञा मिटी कोन्हे, तक़रीबन सभु रही पई आहे।